उहिदेदारनि खे या हिननि जे पंहिंजा जेके आहिनि उन्हनि खे मिलंदियूं या आम माण्हू खे बि का उन जी शइ पुॼंदी। इहे सभु शयूं हिकिड़ियूं क्वेश्चनेबल आहिनि ऐं मां सम्झां थो त लाड़काणे जो माण्हू अवेयर्ड आहे। लाड़काणे जे माण्हुनि खे हिकिड़ी सियासी सोच सम्झ रही आहे। इंशाअल्लाह मूंखे पूरी उमेदु आहे त ईंदड़ वक़्त में बि लाड़काणे जो अवाम लाड़काणे अवामी इत्तेहाद ते एतमाद कंदो ऐं इंशाअल्लाह जेका बि सूरत हाल आहे असांजी जेका बि हिन महिल कोशिशि आहे असांजी जेका बि हिन महिल सियासत आहे उहा आम माण्हू जे घर रिवॉल्व करे थी। असांजी कोशिशि इहा ई आहे त आम माण्हू जी बहितरी थिए। इंशाअल्लाह जे तव्हां दोस्तनि जो साथ रहंदो त असांजी बि हिमत अफ़ज़ाई थींदी। जे तव्हांजो हिमत अफ़ज़ाई थींदी त असां बि अञा वधीक बहितर नमूने माण्हुनि ताईं बि एक्सेस करे। मां जी सियासत हुई आवाम जी, हाणे जेका मौजूदा क़यादत आहे उन्हनि जी सियासत आहे वॾेरनि जी ऐं अपॉर्चुनिटी जी। इन सॼे सूरत हाल में मां सम्झां थो त असां जहिड़नि माण्हुनि जी उते गुंजाइश न आहे ऐं जेसिताईं तव्हांजी किथे गुंजाइश न हूंदी आहे त बग़ैर कंहिं जेको आहे गुंजाइश जे मां सम्झां कोई बि किथे ठहंदो न आहे। हिन महिल असांजी सियासत या असांजी जेका बि हिन महिल सूरत हाल आहे, मुंहिंजे मरहूम वालिद साहिबु जॾहिं लाड़काणे अवामी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म खे हिकिड़ो कोशिशि कई त उन महिल सभिनी दोस्तनि सां इहो ई ॻाल्हि रखीसीं त भाउ जेका बि अॻिते असांजी सियासत आहे उहा पब्लिक बेटरमेंट जे लाइ। हाणे जे असां बि बसि करे वेही रहूं त वन वे ट्रैफ़िक हलंदी। हिन महिल का न का जेका आहे सो जीअं चवंदा आहियूं त भाउ 2 दुकान खुलियल आहिनि त माण्हुनि जे लाइ बि हिकिड़ी सवलाई आहे त ॿिन्ही दुकाननि खे जेको आहे सो उहो ठीकु करे हलाइणो पवंदो। जे हिकु ई दुकानु हूंदो त पोइ उनजी मर्ज़ी आहे त जेको वणे सो माण्हुनि खे ॾिए। उन में 4 जेको आहे सो 3 MPA 2 MNA 4 तालका सिटी ऐं उन खां पोइ ॿाराड़ी मां जीअं नमूने माण्हुनि खे आंदो वियो पंहिंजो ट्रैक्टरनि ते ऐं हिननि ते। हाणे उहा माण्हू बि हुया इंशाअल्लाह। जेको असांजो आहे उहो तक़रीबन जेको बि एहतजाज आहे उनजी असांजी इहा ई कोशिशि आहे त शहर जे माण्हुनि खे असां एक्टिवेट कयूं ऐं शहर जा माण्हू निकिरनि। उन खां पोइ ज़रूरु ॿाहिरों बि जीअं सादा नासिर भाउ या आदिल ख़ान वारनि पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी में माण्हुनि खे कॉल ॾिनी आहे ऐं पावर शो हुननि बि कयो आहे। हाणे इंशाअल्लाह 2 तारीख़ ते से पोइ तव्हां वधीक फ़ैसिलो कजो, जेन्युइन फ़ैसिलो त बाबा हाणे उन में माण्हू कंहिंजा अवामी सग घणी हुई पीपल्स पार्टी जी आहे या असां दोस्तनि जी आहे उहो जमायत आहे इक़्तिदार आहे हुकूमत आहे। पंहिंजो पुलिस बि उते हुई, तपेदार ऐं जेको आहे सो रेवेन्यू जा माण्हू बि उते हुया, सरकारी मुलाज़िम बि उते हुया। उन्हनि जी सॼी जो सॼी फैसिलिटेशन हुई। असां वटि त काई बि फैसिलिटेशन वारी ॻाल्हि कोन्हे को। असांजी